बिरास्टी में खबर ईंदा हालत बिरास्टी प्रेस क्लब आडो अगुनी ज़ाल ऐं सालन जी मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ तां खणी नौशर फिरोज़ वासी हनीफ़ मंगी पहुची वियो। मुतासिर हनीफ़ मंगी एहतजाज कंदे मीडिया आडो दाईंदे ॿुधायो त अगुनी ज़ाल साइमा मंगी ऐं संदन माइटनि मुंहिंजे खिलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। हिन ॿुधायो त मुंहिंजी शादी ठारू शाह वासण साइमा मंगी सां थी हुई, जंहिं मां 2 पुट ऐं 1 न्याणी जो औलाद आहे। 2014 में ज़ाल तलाक वरिती ऐं हाणे हिननि मुंहिंजी न्याणी जी बि शादी कराए छॾी आहे, जॾहिं त हिकु वॾो पुट ज़मीर अहमद अगुनी ज़ाल वटि आहे, जंहिंखे इन्हनि वर्गलाए मुंहिंजे खिलाफ़ कयो आहे, जंहिं खां मुंहिंजे लाइ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि था ऐं मुंहिंजी इज़त ख़राब करण जी कोशिश कई पई वञे। हिन चयो त अगुनी ज़ाल साइमा मूंखां तलाक वठी ॿियो निकाह कयो ऐं हिन ॿिए मुड़ुस खां बि तलाक वठी छॾी आहे, जॾहिं त नंढो पुटु मूं वटि आहे, जंहिंजी किफ़ालत मां कयां थो ऐं मां चाहियां थो त वॾो पुटु ज़मीर बि मूंसां गॾु रहे, जॾहिं त अहिड़ो केस बिराज जी अदालत में पिण हलंदड़ आहे। मां पंहिंजे औलाद खिलाफ़ न आहियां, पर मुंहिंजी ज़ालनि ऐं अगुनी ज़ाल वॾे पुट खे वर्गलाए मुंहिंजे खिलाफ़ कयो आहे। हिन आला इख्तियारनि खां घुर कंदे चयो त वॾे पुट ज़मीर खे मूंसां रहण ॾिनो वञे, जंहिंजी किफ़ालत मुंहिंजी ज़िमे आहे, ऐं सालनि ऐं अगुनी ज़ाल पारां हिन खे वर्गलाइण बंदि कयो वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।